अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। नाज़रीन तव्हां ॾिसो था जेका हाणे रिश्तेदारी घुर हुई उहो ॿीहर हुननि अटैक कयो। हाणे रहज़ंद करे बि कोन मञंदो जो असां रिश्तो ॾियूं। तमामु जल्द जेको आहे शाहनवाज़ ख़ान इहो ठह बि न कराए सघंदो। पोइ मुराद वारा जेको आहे वञी पुॼंदा कंहिं वटि सिधो मंसूर ख़ान वटि। उन्हनि खे ख़बर आहे त इहो ई जेको आहे इहो ई ठह कराए सघे थो ऐं जेको आहे इहो ई शख़्स आहे असांजो मसइलो बि हल कंदो। मंसूर ख़ान बिल्कुलु कंदो बि ईअं। हू जेको आहे रहज़न वारनि खे भाईंदो बि न आहे, रहज़न उनखे वणंदो बि न आहे। तमामु जल्द जेको आहे रहज़न आहे उहो जेको आहे शाहनवाज़ ख़ान खे इहा ॻाल्हि कंदो त मंसूर ख़ान जो सिर खणायूं न त हीउ तोखे असांखे कान जीअण ॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मंसूर ख़ान 40 खां 45 ऐं 50 एपिसोड जे विच में इन्हनि जो ठाह कराइण जी कोशिशि बि कंदो, इन्हनि खे भाकुर बि पाराईंदो, लेकिन फर्ज़ी हूंदा अॻिते वरी इन्हनि जा जहिड़ा स्टार्ट थी वेंदा। मंसूर ख़ान इहा ई कोशिशि आहे त मां हर कंहिंखे इंसाफ़ वठी ॾियां। ॿियो त हुनजे करे एजेंसियूं बि लॻियल आहिनि ऐं एजेंसियुनि जा माण्हू चरिया थी हुनजे साम्हूं बि अचनि था, हुनजी जासूसी करे रहिया आहिनि। ऐं शाहनवाज़ ख़ान बि एजेंसियुनि सां ऐं पुलिस खे इहो ई ॿुधाए रहियो आहे त हीउ माण्हू बाग़ी आहे। ऐं उहे माण्हू जेको आहे न वरी शाहनवाज़ ख़ान खे बि चवनि था पुलिस वारा, तव्हां ॾिठो पोइ किस्तनि में त बाबा हिन खे मराए छॾ, न त असां मारींदासीं त हीउ शहीद सरबो ऐं हिन जे मथां मेला लॻंदा, लेकिन तव्हां मारींदव दुश्मनी में त पोइ कुझु कोन थींदो। हाणे इहा ई कोशिशि आहे। हिन टाइम मंसूर ख़ान सभिनी खां वधीक ताक़तवर आहे, छो त हू ब्लैकमेलर आहे ऐं जोशीलो बि आहे। जेको हुन सां अटकंदो आहे उनखे केस कंदो आहे, ब्लैकमेलिंग करे उनखे फसाईंदो आहे त हक़ ते, लेकिन ताक़तवर सुठो आहे। लेकिन शाहनवाज़ ख़ान ऐं रहज़न वारनि जी जेका गेम हूंदी उन में तमामु जल्द मंसूर ख़ान फासी वेंदो ऐं जेको आहे हथीको थी वेंदो। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन वीडियो खे ऐं दोस्तनि ताईं पुॼाईंदा। हिकु ॿ ॾींहं अपडेट्स असांजी न अची सघी, उनजी माज़रत मसरूफ़ हुयासीं। महिरबानी करे हिनखे लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह ही हाफ़िज़।